में गुज़िश्ता 6 महीननि में असां वटि 8 क्रिमिनल जेके आहिनि उहे पुलिस मुक़ाबलनि में मारिया विया। टोटल जेके आहिनि 411 क्रिमिनल्स जेके आहिनि जिन में मोटरसाइकिल फौरत जा ॾोहारी, मोटरसाइकिल चोरीअ जा ॾोहारी, हाउस रॉबरी जा ॾोहारी, माल मवेशी चोरी जा सभु मिलाए करे तक़रीबन 411 क्रिमिनल्स अहिड़ा आहिनि जेके अरेस्ट थिया, जिन मां 49 जेके आहिनि उहे ज़ख़्मी हालत में गुज़िश्ता 6 महीननि में गिरफ़्तार थिया आहिनि। उनखां अलावा इन्हनि सभिनी क्रिमिनल्स खां असां 232 वेपन इलीगल वेपन रिकवर थिया जेके ॾोह में इस्तेमालु कया वेंदा हुआ ऐं उन्हनि सभिनी ॾोहारनि खां तक़रीबन 141 मोटरसाइकिलूं जेके स्नैच ऐं चोरी शुदा हुयूं, 4 कारूं बरामद थियूं ऐं हिकु ट्रैक्टर ट्रॉली बरामद थी आहे। उनखां अलावा हाउस रॉबरी गैंग्स जेके आहिनि उहे अरेस्ट थिया जिन खां 162 तोला सोन, जंहिंमें तव्हांखे ख़बर आहे मशहूरु केस जेको MNA साहब जे हाउस रॉबरी वारो हुयो उहो बि, उनखां अलावा काफ़ी हाउस रॉबरी जा ॿिया केसिस थिया जेके ट्रेस थिया। तंहिंखां अलावा सियारे जी मुंद में वरी माल मवेशी जी चोरी बि जेका आहे उहा तमामु घणी वधी वेंदी आहे, जंहिं ते बि कमु थियो उन जा बि मुख़्तलिफ़ गैंग्स गिरफ़्तार थिया जंहिं वटां काफ़ी माल मवेशी बि रिकवर थी आहे, जंहिंजो डिटेल हाणे तव्हां सां शेयर कयूं था। बिलख़ुसूस इहो जो की प्रेस कॉन्फ्रेंस जेका रखी वई आहे त कुझु क्राइम अहिड़ा थिया हुआ जेके सेंसेशनल हुआ, जेके काफ़ी सोशल मीडिया ते माण्हुनि में हिकिड़ी सेंस ऑफ इनसिक्योरिटी पैदा कनि पिया, लेकिन आउं सम्झां थो सिंध पुलिस वटि उहा क़ाबिलियत अलाह ॾिनी आहे जंहिंजे तवसुत सां उहा उन क़ाबिलियत जे तवसुत सां तमामु उहे केसिस जेके ॾिठा ऐं सम्झा वञनि था त ॾुखिया केसिस आहिनि, लेकिन असां अलहमदुलिल्लाह अलाह जी महिरबानी सां उहे ट्रेस कया आहिनि। कुझु हफ़्तो खनि पहिरीं थाणे कंडियारे जी हदुनि में